सेवण तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण में सिंध प्रेस क्लब सेवण जी एक अहम गलचाणी तारीख़ 5/1/2024 रोज़ा अरबा जे ॾींहुं शाम जो 6 बजे सिंध प्रेस क्लब सेवण जी ऑफिस धमाल चौक शहीद जुल्फकार शॉपिंग सेंटर में थी गुज़री, जंहिंजी सदारत जनाब आफ्ताब हुसैन शेख सदर सिंध प्रेस क्लब सेवण जिन करण फरमाई। उन मीटिंग में हिन हेठें उहिदेदारनि ऐं मेंबरनि साहिबान शिरकत करण फरमायो, जंहिंमें गुलाम शबीर सेवाणी, नायब सदर मोहम्मद वारिस कोरेजो, इतलास सेक्रेटरी असदुल्ला ओटो, खजानची मोहम्मद सफ़र सेवाणी, मेंबर मोहम्मद अकरम आरबाणी, मेंबर अब्दुल सलाम सोलंकी, जनरल सेक्रेटरी जिन शिरकत कई। इन मीटिंग में सेवण शहर के कुछ बुनियादी मसलन ऐं सिंध प्रेस क्लब सेवण के मसलन ते ॻाल्हि ॿोल थी, जॾहिं त सदर साहब जी मीटिंग में आयल उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे मुखातिब थींदे चयो त असांखे सिंध प्रेस क्लब मां शान ऐं मान मिलियो आहे। असांखे घुर्जे त सेवण शहर के रहवासियुनि जो आवाज़ बणिजो ऐं ग़रीब सेवण जी अवाम खे पंहिंजी इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं प्रिंट मीडिया से मार्फत उन्हनि ग़रीबनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायूं।